नाज़रीन असां गॾु हिन वक़्तु पीपी सिंध जो सदर निसार अहमद खोड़ो मौजूदु आहे। अचो तुम सां ॻाल्हायूं था। खोड़ा साहब, मकानी चूंडनि मकानी हुकूमतुनि जो मुद्दो पूरो थी वियो, पर डीलिमिटेशन वारो मामिलो जेको आहे उहो अञा ताईं मुंझो पियो आहे ऐं सेंसिस जेके नोटिफाई थियणी अञा ताईं उहो न थी सघियो आहे। पीपल्स पार्टी जो छा मौक़ो? असीं तव्हांखे अॼु तकलीफ़ इन जे करे ई ॾिनी हुई त चीफ इलेक्शन कमिशनर साहब खे यादि करायूं त आइनी तौर ते सिर्फ़ु जनरल इलेक्शन 2018 ऐं उन जी बाई इलेक्शन उन जे लाइ एग्री कयो होसीं त उहे भली आर्ज़ी लिस्टनि ते बि थी वञनि, छाकाणि जो पाकिस्तान जो सियासी सिस्टम डावांडोल न थिए। पर ॿी का इलेक्शन लोकल बॉडीज़ जी या नेक्स्ट इलेक्शन जेका जनरल इलेक्शन थींदी, इन्हनि सभिनी जे लाइ लाज़िम आहे त असां सेंसिस जो अप्रूव्ड रिज़ल्ट अनाउंस कयूं, नोटिफाई कयूं। जेकॾहिं उहा नोटिफाई नथी थिए त पोइ ही तकबंदियूं कीअं थींदियूं, छाकाणि जो आइनी तौर ते इन्हनि खे अनाउंस करिणो आहे। पोइ काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट थी करे कोई बि इदारो करे थो, जेको बि फ़ैसिलो जिते बि थियणो आहे। पर 2 साल थिया आहिनि इहा सेंसिस जी फाइनल रिपोर्ट अनाउंस न थी आहे ऐं इन जे सूरताल जे बावजूदि इलेक्शन कमीशन थी चवे त असां डीलिमिटेशन कयो। असांखे ख़बर ई न आहे त असांजे सिंध जी आबादी आहे केतिरी। फाइनली अप्रूव्ड लिस्ट असां वटि आई कान्हे त असां कीअं सम्झूं त केतिरी आबादी आहे, असां कीअं उन जी तकबंदी कयूं। जंहिंजे करे मां अॼु चीफ इलेक्शन साहब खे ख़तु लिखियो आहे इहो रिमाइंड करण जे लाइ त हीअ पंहिंजी कॉन्स्टिट्यूशनल ऑब्लिगेशन पूरी करे। उन खां सवाइ इहे डीलिमिटेशन तनाज़े जो शिकार थींदियूं।